सकरण मां ख़बर ईंदा हलो त सिंध जे क़ौमी रागी शहीद सरमद सिंधी जी 28 वर्सी जिस्कम पारां सकरण प्रेस क्लब में जिस्कम जे ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अली खोखर जी सदारत हेठि अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। उन मौक़े ते शहीद सरमद सिंधी जी तस्वीर आॾो ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। वर्सी तक़रीब के जिस्कम अॻवाननि ज़ुल्फ़कार खोखर, कदीर सिंधी, गुलशेर हालार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सरमद सिंधी पंहिंजे सुरीले आवाज़ में सिंध जो पैगाम दुनिया जी कुंड कुड़च में पहुचायो, जंहिंमें सिंध जे माण्हुनि जी पीड़ा भी शामिल हुई त जदोजहद भी उत्साह भी हो त इश्क भी हो। इन करे असी समझूं था सरमद जे गीतन में जीएम सैयद ऐं सिंध जी आज़ादी जो पैगाम शामिल हो। सरमद तोड़े जो असां का जिस्मानी तौर विछड़ी वयो वए पर हू क़ौमी गीतन जी सूरत में असां वटि अॼु भी ज़िंदा आहे। उन मौक़े ते हुसैन चांडियो, कदीर लिगारी, शकील उन्नड़, असलम उन्नड़, दाऊद चांडियो पिण शरीक हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।